कराची में खबर ईंदा हाल तो सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा पेपर जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में पेपर वक़्त खां अॻु आउट थी विया। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा पेपर जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में पेपर वक़्त खां अॻु आउट थी वियो। टंडो ड्याम ऐं मिठियाणी समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पेपर वक़्त खां अॻु व्हाट्सएप ग्रुपनि में पहुची वियो। कापी जी धुम ऐं रिपोर्ट्स मूजिबि नौशर फिरोज़ जे इम्तिहानी सेंटरनि में बिजली न हुजण सबबि शागिर्दनि पारां पेपर ॾियण खां इनकार कयो वियो। रैली कढी एहतजाज कयो वियो। नौशर फिरोज़ में शागिर्दनि इम्तिहानी सेंटरनि खां सिविल अस्पताल ताईं रैली कढी रोड बंदि करे छॾियो। छिती नारेबाज़ी पिणु कई वई। शागिर्दनि जो चवणु हो त बिजली न हुजण करे सख़्त परेशान आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।